अस्सलामुअलैकुम यार मौजूद दोस्तों कहिड़ा हाल आहियो? ख़ुशि आहियो? ठीक ठाक मन मान दोस्तों, अॼु ईद जो ॾियारो आहे। पाण पंहिंजे ॻोठ वञी रहिया आहियूं। सुबुह सुबुह सां तयारु थी करे पंहिंजी ईद नमाज़ पाण ॻोठ वञी पढ़ंदासीं। अदाए असां वञूं था ॻोठ ईद नमाज़ पढ़ण। मूंसां गॾु भाऊ वारा गॾु राति को भाऊ अज़हर भाउ वॾो अदा अदा थोरो हेलो आहे करे दे वाह अदा वॾा तुम हेलो करे दा वॾा मां न करे ॿियो माण्हू न कराई अथव वॾा वॾा ईअं आहे न मूं न करे मां अदा हिन पाण ॻोठ पहुची चुका आहियूं। अदा हे हाणे वञूं था ईद नमाज़ पढ़ण। आवाज़ ओ ज़रदारी तो ईद नमाज़ पढ़ण था तड़का लॻा पिया ज़रदारी जा। हा अदा यार छोटू मोटू पार्टी है गड्ढा नहीं है तो सर ताकि रो नालो ॿुधाए पंहिंजो नालो ॿुधाए न तूं केरु आहे? हाँ हाँ पढ़ाई छा काथो है तूं काॾे चश्मो कें अथई कारो काथो न बजे नमाज़ ते पहुची वियूं पर नमाज़ स्टार्ट थी चुकी आहे। अल्लाह साईं मुंहिंजी सभु मुरादूं पूरियूं कजां मुंहिंजे मौला। अल्लाह साईं दो दे सभु मुरादूं पूरियूं कजां। हा दोदा ईद मुबारक दोदा ईद मुबारक दोदा खैर मुबारक दोदा ईद मुबारक ईद मुबारक अदा ईद मुबारक ईद मुबारक खैर मुबारक खैर साईं ईद मुबारक साईं ईद मुबारक साईं ईद मुबारक साईं ईद मुबारक साईं साईं ईद मुबारक साईं तो मुंडी दिखा दी साईं ईद मुबारक ईद मुबारक ईद मुबारक ईद मुबारक ईद मुबारक ईद मुबारक अदा ईद मुबारक ईद मुबारक अदा ईद मुबारक अदा ईद नमाज़ पढ़ी करे हाणे वञूं था उतां कॾहिं हे असां हे आहे चाचा वॾो वॾो चाचो अदा अदा कहिड़े मुबारकूं मिलिया आहियूं उतां मिलिया आहियूं उतां नमाज़ पढ़ी त पहुची आया खेॾंदा नमाज़ में पहिरियों दफ़ो पहुता हूं नमाज़ में हर दफ़े लेट कंदा आहियूं इहो होश मोहम्मद नालो हा नालो अदा हीअ अथव ओता का डेरो हीअ अदा ओता का वाह साईं वाह साईं वाह वाह साईं अदा हे हाणे सभु माना ईद नमाज़ खां पोइ वरी गॾु थिया वरी पाण में। अदा हे भाऊ अख्तर असांजो वॾो वॾो भाउ अदा हे हुनजो फर्ज़ंद दरिया ख़ान दौलत दरिया ख़ान हे अदा हुन ॿियो फर्ज़ंद हे असांजो नूर मोहम्मद हे असांजो जुनी ख़ान रातो को हे अदा भाऊ अज़हर काथे वञो नमाज़ पढ़ियव असांखे हिकु ॿिनि ॼणनि कराई देरि हा त हुनजे हिसाब किताब रहियल आहे हलो न पोइ देरि कंहिं कराई आहे हिकिड़ो तूं आहे न मां न दादा मां टाइम ते पहुतो मां टाइम ते पहुतो मां तव्हां कॉल कई मां उन महिल पहुतुमि तव्हां ॾे बस भला यार ॿियो अमन आहे तबियत ठीकु अथव अॼु गर्मी घटि आहे ॾींहुं सही आहे न गर्मी लॻे थी साईं तव्हां राति निंड छो न कई आहे कहिड़ी ख़ुशी में जी वॾा हिनखे अमीर थियणो आहे स्टॉक मार्केट मां हिकिड़े ॾींहं में हा हे वकार थियणो थो चाहे उहो बि एॾी जल्दी ओवरनाइट असां पाकिस्तान स्टॉक में तकिड़ो सिखूं तकिड़ो कमायो अर्निंग हा त अर्निंग करणु थोरी स्टॉक एक्सचेंज में पैसो इन्वेस्ट कर पैसो तोड़ छा आहे सुञाण ॾाढा गजब बेइज्जती है वॾा अवान मसलो इहो आहे न त हाणे हे इन्वेस्ट ज़रूर करे पंहिंजे हथनि पैसा उहे करे ॾिसो न कर्ज़ वठी न करे बुझो पाण ॻोठ लेट पहुतासीं ईद नमाज़ में देरि थी वई इन करे पहिरियां ईद नमाज़ पढ़ीसीं
पोइ बाद में पाण पंहिंजे वॾड़नि जे मुक़ाम ते वियासीं ऐं उते उन्हनि खे कुल बख़्शियासीं। ॻोठ ॾे थोरो वक़्तु गुज़रण खां बाद में पाण आयासीं पंहिंजे शहर लाड़काणे जी तरफ़। उन दौरान पाण पंहिंजे मोबाइल जो बैटरी लो थी चुको हो, जंहिंजे करे पाण कुझु क्लिप्स एड कोन करे सघियासीं। हीअ आहे लाड़काणे जी मशहूरु बेकरी सिटी बेकर्स, जेका तमामु पुराणी ऐं मशहूरु बेकरी आहे, जंहिंजो केक पूरे इलाइक़े में जाॾे काॾे मशहूरु आहे। ईद जो ॾियारो ऐं शहर में ॾाढी रश बि हुई, ॾाढा माण्हू बि हुआ, पेर पाइण जी बि जॻह कोन हुई ईद जे ॾींहंनि ते। इन करे पाण थोरी देरि सां निकिता हुआसीं शहर जी तरफ़ ऐं चयोसीं तव्हांखे थोरो लाड़काणे शहर जो ईद जे ॾींहं ते दीदार करायूं। हीअ आहे KFC लाड़काणो, जेको आहे मेन स्टेशन रोड ते। यार माना ईद जे ॾींहंनि में ईअं था माण्हू निकिरनि, ईअं था निकिरनि, बाक़ा ख़बर कोन थी पई, माना एॾी रश लॻी पई आहे, माना साह थो निकिरे माना रश में न। अलाए कीअं था माण्हू घुमनि, बाबचनि वार सां निकिरी करे इन रश में घुमनि था। असां अकेला बि निकिरूं था, मथो फिरी थो वञे, मिंट भॼंदा आहियूं घर। अदा हीअ आहे लाड़काना बेकर्स, जेका मेन कायम शाह बुखारी रोड लाड़काणे में आहे। लाड़काना बेकर सां गॾोगॾु उते ई हुनजे साम्हूं स्टेट लाइफ बैंक, जेका तमामु वॾी ऐं पुराणी बिल्डिंग आहे लाड़काणे में। उन खां बाद में पाण वियासीं लाड़काणे जे मेन चौक, जेको वॾो मशहूरु चौक आहे। हर आम माण्हू, हर नंढे ॿार वॾे खे सभिनी खे ख़बर हूंदी आहे, जंहिंजो नालो आहे पाकिस्तानी चौक। उन खां बाद में पाण तव्हांखे घुमाइण आयासीं सनशाइन बेकर्स, जेका लाड़काणे में 3 नंबर ते सुठी बेकरी आहे। उन खां बाद में पाण वियासीं डॉल्फिन बेकर्स। मूंखे त हिन बेकरी जी पेस्ट्रीज़ ॾाढी वणंदी आहे, पाइनएप्पल फ्लेवर वारी, मां सोचा खाईंदो। खां बाद पाण वरियासीं लाड़काणे जी पुराणी पुल, जंहिंखे सॾियो वेंदो आहे अलाह वारी पुल। उन ते हिकिड़ो कुल्फ़ी वारो फ़क़ीर मौलाई बीहंदो आहे, पाण उन वटि आयासीं। पाण आयासीं जिते लिखियलु हो लाड़काणो शहर बेनज़ीर जो शहर, उते ई हुनजे साम्हूं लॻियलु आहे शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो स्टेचू। यार ईद जे मौक़े वॾी रश हुई, माना माण्हू बीहे पियो, माना हेॾा पुलिस वारा ई लठी वियो वसकारो, हेॾा माण्हुनि जो रश, माण्हुनि जो गो। अदा हीअ आहे लाड़काणे जी सेशन कोर्ट, ऐं हिनखे ॿियो केरु न ॿुधे, सिर्फ़ु वकील ॿुधनि ऐं ॾिसनि भाउ, हिन में ॿिए कंहिंजो कमु कोन्हे, सिर्फ़ु वकीलनि जो कमु आहे हिते सेशन कोर्ट में भाउ। जी दोस्तो, असांजो ईद जो व्लॉग पंहिंजी पुॼाणी ते पुॼी चुको आहे। उमेद आहे तव्हां दोस्तनि खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। जे पसंदि न बि अचे त बि लाइक शेयर कमेंट ज़रूरु कंदा। वॾी महिरबानी।